नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त अॻूणे सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी हिन वक़्तु इस्पताल में इलाज हेठि आहे, पर हिन खे जेल मां इस्पताल मुंतक़िल करण जे पोयां हिकु वाक़िया थियल आहिनि। मशहूर सहाफ़ी डॉक्टर शाहिद मसूद मूजिबि अॻूणे सदर ॾींहुं जो 2 बजे ताईं सुम्हंदो रहियो, जंहिं ते जेल इख़्तियारनि खे ॻणती थी आहे त जेल इख़्तियार आसिफ अली ज़रदारी जो चेकअप कयो हो त ग्लूकोज़ घटि हुजण सबबि बाइपो क्लासमिया में हलियो वियो आहे। जेल इख़्तियारनि आसिफ अली ज़रदारी जो ग्लूकोज़ लॻायो, जंहिंखां पोइ खेसि इस्पताल मुंतक़िल कयो वियो। यादि रहे त हुकूमत पारां पीपल्स पार्टी जे अॻुवाण ऐं अॻूणे सदर खे जेल में सहूलियतूं फ़राहम करण खां मना कयो वियो। अॻूणे सदर पंहिंजी ज़मानत जूं अपीलूं बि वापसि वठी छॾियूं, पर खेसि इलाज जे हवाले सां इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।